बरादरान इस्लाम, जुमे जो मौज़ू जनाज़े जा मसलो मसाइल तंहिंजे बारे में ख़ुतबो हलंदो। अचानक ज़रूरत हिन मौज़ू जी एतिरे लाइ पई त हीअ फ़ानी दुनिया तंहिंमां रोज़ाना केतिरा इंसान पिंड जी ज़िंदगी पूरी करे मौत जो कड़वो ऐं तिखो ढुक भरे पिंड जे अज़ीज़ खे ग़मगीन हालत में छॾे हिन दुनिया मां वञे था। तंहिं पुठियां ढिग मसइला पैदा थियनि था। कफ़न दफ़न तंहिंजो मसइलो हुए थो, तंहिं सवाइ तदफ़ीन पुठियां पण कई मुंदा उभा थियनि था। त हिकिड़ो त मौज़ू हिन में इहो अचे थो जे फ़िक्र आख़िरत जी पाण ॻाल्हि कयूं। जॾहिं ॿियो मौज़ू ई आहे त मसइलो मसाइलो जंहिंजी पाण खे ज़रूरत पए थी, फ़िक्र आख़िरत, हीअ त बहुत ज़रूरी मुंदो आहे जे हर मोमिन हर मुस्लिम तयार रहे हीअ दुनिया छॾे ला, तयार थिए क़ब्र जे अंदरि 30 सुवालनि जा जवाब ॾिने ला, तयार रहे क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला के साम्हूं उभेला करे जिते हिनखे कई सुवालनि जो सामनो थींदो ऐं साम्हूं पुल सिरात हूंदो। ई मड़ तयारियूं बहुत ज़रूरी आहिनि। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खुश नसीब उहो इंसान आहे जंहिंजी उम्र लंबी होए अने नेकी मथे ज़िंदगी गुज़रे। जंहिंजा 60 वरे उम्र थी वई, जंहिंखे 60 वरे उम्र मिलई, पोइ जेकॾहिं इन पिंड जे नफ़्स खे जहन्नम जी आग खां बचाए न आहे त कोई हाणे हुजत हलंदी आहे की न, हिन जी कोई उज़ुर की न हलंदो। अचानक हादसे में वञे उनजो मुंदो अलॻि आहे। पण अक्सर पाण ॾिसूं था पंहिंजी नज़र अॻियां पंहिंजो अज़ीज़ भाई का भाई जॾहिं आख़िरी हालत में होए थो त पाण खे कुरो करणो खपे। कई त अहिड़ा पंहिंजा अज़ीज़ पाण वटां जुदा थिया आहिनि जंहिंजे बारे में कंहिं चवण वारे चयो त कए अलविदा बिना मोकल आहे। पण घणा अहिड़ा पण आहिनि जे पाण आटा फेरा ॾियूं पिया ऐं उनजी तयारी होए थी। आख़िरी हालत में इंसान होए थो त उन मथे ई प्रेशर कॾहिं न करे में अचे जे हरू भरू तूं कलमू पढ़। तंहिंजो कारण दुनिया छॾे जी वियादी, साम्हूं मौत ऐं आख़िरत जो सफ़र, उहो ॿिए सफ़र में लॻो पियो हुए थो। न इनखे हरू भरू चवणो जे तूं कलमू पढ़ त हिकिड़ो हिन जो होश अक़ुलु ओछो कमु करे ऐं ॿियो शैतान उते हावी वेहे थो हिन मथे। त शैतान जे वधारे प्रेशर कराए न हिनखे इनकार करे जे तव्हांजो कलमू नथो खपे त सॼो फेल थी वियो। हिते कुरो कयो खपे न कलमे लाइ। पहिरीं कलमे जी बशारत, प्यारे नबी जी फरमान, जंहिं शख़्स जो आख़िरी बोल ला इलाहा इल्लल्लाह ज़बान थी निकिरियो उन लाइ करे जन्नत। अगली हदीस, जंहिं शख़्स जो आख़िरी बोल ला इलाहा इल्लल्लाह ख़ालिसम मिन क़ल्बिही, इख़लास जे ज़रिए उन जी दिलि मां निकिरे उन लाइ करे जन्नत जी बशारत। त हाणे जॾहिं हिन जो आख़िरी टाइम आहे त उते पंहिंजो हिकिड़ी फालतू ॻाल्हि ई न करणी, ॿियो उते माहौल गंदो न रखणो, टियों अहिड़ी कोई ॻाल्हि न करणी जंहिंसां हुनखे टेंशन थिए। सिर्फ़ अने सिर्फ़ आराम सां, अहिड़ो चीचट न, आराम सां जेको अज़ीज़ वेठो हुए उनखे कलमू पढ़ियो खपे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। पाण त ॿई ॻाल्हि में लॻा पिया हूंदा। हिते हिन वस्तु जी ज़रूरत आहे। हदीस में ज़िक्र प्यारे नबी जो हुकुम
लकीन मौताकुम ला इलाहा इल्लल्लाह। आंजो जेको इंसान छैली हालत में आहे इनके तलकीन कयो ला इलाहा इल्लल्लाह जी ऐं आड़ते पढ़ो पिया आंजो ई ज़िक्र सुणी उनजी ज़बान मां ला इलाहा इल्लल्लाह निकिरंदो। पण अक्सर ई ॾिठे में अचे थो त जेको जिन लैन जो हुए थो ख़ात्मो अहिड़ो ज थिए थो। शिकारी हुए थो कुते खे बछो कंदो मरंदो। चोर हूंदो इन्ही जे चोर खे सॾु करे करे पिंड जी जान पूरी कंदो। लकीन मौताकुम ला इलाहा इल्लल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह जी तलकीन कयो हिन जी ज़बान मां ला इलाहा इल्लल्लाह निकिरियो बेड़ा पार। हाणे पाण कोरो कयूं था पंहिंजूं भुलूं। ला इलाहा इल्लल्लाह जादे न आई पंहिंजे हिन जंहिं ॾेलड़े में ही ॾोसल पियो आहे हिते कंहिं क़िस्म जी कोई सफ़ाई न आई। हिते हिकिड़ा क़ीमती रूह कब्ज़ करेला फ़रिश्ता अचंदा पाक बाज़ फ़रिश्ता अचींदा। हिते माहौल साफ़ खपे गंदो माहौल न खपे सफ़ाई 100% खपे। अने इस्लाम त ॾसे सफ़ाई जो आहे न पाण सफ़ाई अधु ईमान आहे। पाण घर ओटा आंगण नारियो था रुगो उकड़ो रुगो गंदगी रुगी गंदगी पई आहे। इहा सफ़ाई इस्लाम पाण अहिड़ी न ई ॾसे जेको अॼु पाण में रही। इस्लाम सॼी सफ़ाई उहो ॾसे जंहिंजो ज़िक्र अधु ईमान में आयो। घर साफ़ रखो। इन मैयत खे इंसान छैली हालत में जाए थोरी वार में मैयत जो इन ते लेबल लॻण वारो आहे। इनखे द्रिजारियो न जबा तूं त हाणे वियो पियो ईअं। मुंहिंजी हिकिड़ी हाज़िरीअ जो अनुभव आहे। आटे ते वियासीं ख़ैर ॻाल्हि कई पई अलाह हिन बीमारी मां उकारे पार करे छॾींदो। अलाह वॾो आहे ज़िक्र हलियो पिए त वरी ॿियो केरु आयो अचंदे सर त हुनखे ॾिसंदे न डांड ॾिनई चए हिन बीमारी मां हू न थियो हू न थियो तर हिन हिकिड़ो न ॿियो साह खयं एतिरे मही वियो। मुंहिंजे नज़दीक हिन इंसान ते खून जो कलम लॻो खपे जे तो ज़िक्र अहिड़ो कए ॻाल्हि अहिड़ी कए हुनखे द्रप पियो हिकिड़ो त विञण जी तयारी हुई न सफ़ा तरे रवानो थी वियो। हा आके अहिड़ो होए जे हिनखे तकिड़ो रवानो करिणो आहे त वांदो न आहे। ईअं न चओ जे मूंखे सुञणे थो की नथो सुञणे भई तोखे सुञणे की न सुञणे त में इनखे कोरो फ़ाइदो जे कोरो सुञणी लाथे तोखे त तूं मौत खे पाऊं हटाए छॾींदे अहिड़ो की आहे न मुंदो बल्कि आके सुञणे की न सुञणे ऐं वञी न हुनखे तसली ॾियो जे अलाह वॾो आहे अलाह जी रहमत कुशाद आहे अलाह मिणी ते रहम कंदो। इहे त लफ़्ज़ न ज़बान मां निकिरे नथो। उते उभी न खोटी ढांड जी ॾियणी जे अलाह हीअ तुंहिंजी माया वेही केॾा तूं त अधु न आई रहे तुंहिंजूं अखीं उहो अखीं न आई रहियूं ऐं अलाह हाणे तुंहिंजा उथिया जे नथो न हिते चई सघो था जे रब त उहे जे लाॾला लाड़े छॾे चाढ़े छॾे चूड़ा चुमार अलाह वटि कंहिं वस्तु जी कमी न आहे। तसली ॾियो तसली इनखे तीमारदारी चवाइजे थी। बीमार इंसान थी त आटो फेरो ॾियो पर आटो फेरो जेको ॾियो तंहिंमें हुनखे हरोरायो न मूंखे तूं सुञणे थो मतिलबु इहा ई त धमकी हिकिड़ी आहे। अरे पाण हिकिड़े ॿिए खे खेत्र जे मामले था चऊं तर कोरो चवंदो मूंखे तूं सुञणे थो मतिलबु ई धमकी ॾिनी मुंहिंजी ताक़त तो ख़बर आहे इहे ज धमकी हुते वापरायूं पिया उन इंसान ते जंहिंजी सकरात लॻी पई आहे ग़लति इहे लफ़्ज़ न चया खपे। पाण वटि अॻे अॼु न यासीन पढ़े जो मुद्दो हो ॾोसर खे सकरात लॻी सकरात 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 घणी चाहे पोइ मियाँ जी खे कोठे अचो यासीन पढ़ायो ई यासीन वारो मुंदो आहे ज न ज़ईफ़ मुंदो आहे ज़ईफ़ मामलो आहे। तंहिं सवाइ हिन जो रूह कब्ज़ नथो थिए। हाणे तव्हांखे ॾुखियो घणे लॻे इंसान अलौट पलौट करे पियो हालत गंभीर थी अलाह हिन मौत जी सख़्तीअ खां अने सकरात जी तकलीफ़ खां पाण खे बचाए। हक़ीक़त में सकरात जी तकलीफ़ घणी वेंदी ख़ुदि आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पई तकलीफ़ थी तॾहिं फरमायो इन लिल मौत सकरातुन बेशक मौत जूं सख़्तियूं ई सकरात चवाइजे सख़्ती खे थो तकलीफ़ खे चवाइजे थो। पोरू ज़बा कयो त इहो हेॾा बकरी जी सीर न हेॾा सूई मां कर ॾोरो न करियो इहा अक़ीदो आहे ग़लति आहे। सदको ख़ैरात जेकी ज़िंदगी में कंहिं सेज हलंदो
हाणे पोरू के एतिरे लाइ ज़बा करणो जे ही जपाटे मरे या जान छुटे। ना ना ना, ई मुंदो ज ग़लति है। ला इलाहा इल्लल्लाह जी तलकीन कयो, ज़िक्रो अज़कार कयो, पर अहिड़ा चीचट उते न खपे जे न ऐं पिंड सम्झी सघो न हू सम्झी सघे। न अहिड़ो को कमज़ोर दिलि हुए न जे आटे ते आयो त हिनखे चओ जरा खनि ॿार वे, वांदो न आहे, तूं भली करे जी करे आवे। पर हरू भरू मुंहुं ॾिसणो न, पोइ वञी उते परियां ॻाल्हि करणी, चए न हिते त को सफ़ाई हुई है, न लियो अघलो हो, मुंहिंजा मखी से मथे मुंहुं ते विठियूं हुयूं, न बिबाट थिया पे, न हीअं हथ से कएं पे, तर ॿियो चवंदो हुन वीचारे चवंदो मूंखे पाणी ॾियो। हाणे कुरे में हो कुरे में न तोखे कर हिते गैब जो इल्मु आहे जे पाणी जो चवंदे कि उन छोकिरे खे सॾु कंदे, ई मड़े ग़लति, पोइ अनुमान न थिए। आयो टाइम फिक्स जॻह ते मौत आयो, ख़बर ॾिनी जी आहे। पाण वटि वॾो वांदो हले त मिसीदी में ऐलान न कयो, मरनार जी वफ़ात जो ऐलान न कयो, जनाज़े जो ऐलान करणो पवंदो, हिकिड़ी ज़रूरत आहे। बेशक मस्जिद इबादत लाइ, अलाह जा घर आई, लाउड में बांग अचे थी, नमाज़ लाइ सॾु थिए थो, हीअ जनाज़े जो ऐलान आहे। मिसीदी में न कंदासीं त पोइ कीअं ऐलान कंदासीं? पोइ ढोल वारो त दौर वेंदो रहियो, जे नका पोकरो जे मिसीद में ऐलान न कयूं जनाज़े जो त राज जे विच में ढोल वॼायूं, माण्हू मड़ा बेरा थिए तयार ॻाल्हि कयूं जो पिथो पैर जे न त फानी दुनिया मां लाॾाणू करे वियो। न, ऐलान कयो जनाज़े जो ही वक़्तु आहे त जनाज़े में शरीक थी सघे। ॾिठे में ई अचे थो जंहिं फरी में अॻे जनाज़ो थींदो हो त टोटल फरी वारा टोल ॾूसियूं मड़ लाइ फिगा छॾींदियूं हुयूं। हाँ त सख़्ती अहिड़ी रही, मरनार जी ज़ाल खे पाण जरा खनि टोल टक लाथे में वांदो अचींदो हूंदो, पर ई सो गए लाथा खपे कंहिंखे, औरत खे। बाक़ी सॼो फरियो ई लिखार वार वारलो लाथो, पोइ मूं ऐलान कया वारलो न भूली बोए सॼे पछम मां कढाए छॾियाई। इन जो मिणी खां वधारे फतवो न प्रेशर पचमंद मुंहिंजो आहे न, इनशाला हिन में कामयाबु आहियां। पहिरियों वारलो लाहिणो, पोइ भूली लाइ रखणी, पोइ अलाह ताला ई बोए रवानियूं करे छॾिया करो रस्मूं या दागीना। सुणी अॻे अहिड़ो थींदो हो जे टैप रेडियो बंदि थींदो हो, ॻोठ में गम थींदो हो जे फरीअ में माण्हू, राज में माण्हू मरी वियो आहे। पर हाँ कीअं न, उज पान की चालू पई हुई, मोबाइल में गाइना पिया नारियूं, व्हाट्सएप चालू पियो, हू माण्हू नेक बद मरी वियो, का कीअं एहसास न आहे, गम ॾुख आहे न से। पाण एतिरा बदिली विया आहियूं, मतिलबु ई जे पंहिंजो दिलि जेको हो अॻे नरम हो, हाणे सख़्तु थी वियो। ऐलान थियो, बनता कोशिशि पाण दुआ उनखे ॾिनी खपे। न क़ुर मजीद जी इहा आयत जेको इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, आयत जो मुंदो ई आहे त जॾहिं इन मथे कोई मुसीबत अचे थी त चवनि था इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इहा पाण लाइ जे मुसीबत आहे त पाण इन्ना लिल्लाह चई सघूं था, अने पोइ सब्र जेको कयूं था उनखे जन्नत जी बशारत आहे। लेदे करे ऐलान थियो, जनाज़ो तयारु थियो, मुंहुं ॾेखारे जी रस्म एॾी झिझी न खपे, कलाकनि जा कलाक पाण उते उभी रहूं त हू अचे थो, हू अचे थो, हू अचे थो, हू अचे थो, अहिड़ो की मुंदो आहे न। जेकॾहिं आख़िरी दीदार कंहिं अज़ीज़ कयो त वांदो न आहे, अने जे कंहिं दीदार आख़िरी न कयो त उन ते फ़क़्र न आहे। पर हरू भरू मिणी के मुंहुं ॾेखारणो, कई अहिड़ा जनाज़ा वेंदा जेको मुंहुं नारे जे लाइक़ नथा आहिनि, उनजी हालत अहिड़ी थी वञे थी, अज़ीज़ मना कयूं पिया जे मुंहुं न ॾेखारजा, न ॾेखारजा, तव्हां चारि ॼणा पर हुते रखी खटनि अचे, हा भले हलिया मुंहुं नारे लाहियो। अहिड़ो हरू भरू न आहे, ज़रूरत प्रमाणे मुंहुं ॾेखारे सघूं था, ज़रूरत प्रमाणे जे कंहिंखे मना करे छॾे जी भई मुंहुं ॾेखारे जी पोज़ीशन न आहे त कीअं वांदो न आहे। पर मुंहुं नारणु लाज़िम वाजिब ज़रूरी आहे न। लेडीस वधारे अचनि था, उन जो मुंदो ई जो त जो मुंहुं नारणु वियासीं। अमुक अहिड़ा शरीर जा मुंदा आहिनि जंहिंमें पाण जीअरे मर्द जो अने मुअल मर्द जो पण मुंहुं ॾिसियूं न ॾिसी सघे, अहिड़ियूं जेके पाबंदियूं आहिनि। पाण इस्लाम वारा आहियूं, मुस्लमान आहियूं, त पाण उहो पाबंदी रखे खपे न। न इन में ख़लत मलत केतिरो मुंदो थिए थो। हिकिड़ो इंसानु हिन जो घरु आंगण ओटो टूंको आहे, इन जे आकाए जूं 10-20 बायूं आवयूं आहिनि, न सॼो राज मथां कड़के 100-200 ॿियूं बायूं थी वञे, उते जॻह आई आहे न से। पोइ वांदो गिनो जे असांखे कंहिं मुंहुं ॾिनो न, असांखे कंहिं कुछायो न, उहो त पिंड जी में लॻा पिया। हक़ीक़त में उनजी हालत गंभीर आहे।
हालत उनजी ख़राब है, मरणो थी वियो, अज़ीज़ तंहिंजी लाश पई आहे न, आके करो भली कारूं ॾिए न। पोइ जर भेनूं त उन जा आंगण ओटा उहो उखड़ा पिया हुआ न, थां हेॾा पिया हुआ न, लिया होॾा टंगिया पिया, आके उनजी छेड़ती करे ज़रूरत न आहे न, कुला वञो था, न वियो खपे। औरत जी इन लेवल जी ताज़ियत जेकॾहिं इन नियत सां वञे थी त पाबंदी न वञे। मर्द जेको वञे उनखे तसली ॾिए। ताज़ियत जो मतिलबु तसली आहे, तसली ॾिए, तसली जे सब्र कया, शांति रखो, सब्र सब्र अमन। ख़ैर जनाज़ो हलियो त कुलो था माण्हू ज ॾिए था। कुले में पाण ॿऊ फैल आहियूं। अमोकू ॻोठ आहीं जंहिंमां मुक़ाम दूर आहे, उते आराम से कुलो अचे थो। अमोकू ॻोठ आहीं मुक़ाम क़रीब आहे, उते कुलो ठाहे नथो अचे। अने भीड़ भाड़ हर कंहिंखे इहो थो झपाटे कुलो ॾियूं, जल्दी जनाज़े जी नमाज़ पढ़ाइजे न, असीं भॼूं। जनाज़े में शरीक थियासीं, कंध कुलो ॾिनो, नमाज़ पढ़ियासीं, जनाज़ो तंहिं मथां मिटी वरी वई, क़बर सरखी थी, एतिरे टाइम सां उभासूं त डबल सवाब मिलंदो। 2 क़ीरात, हिकिड़ो क़ीरात डूंगर ओद खां वॾो आहे, त मैयत पाण खे लाभ ॾेराए की न ॾेराए, कुल्लो ठाहे ॾिनो खपे। अने भीड़ भाड़ जे करे झिझी थी वई त कुल्लो जे न ॾेई सघियासीं त पंहिंजी हाज़िरी ई पिण सवाब में शामिल आहे। हरू भरूं ॿिए खे धको ॾियणो, हिकिड़ा चए लाइन लॻायो, मूं जहिड़ा भोरा परिया लाइन में उभा वेंदा, ॿिया विचा अची कुल्लो ॾिए पिया, पोइ ठेलम ठेली अहिड़ी दिन में पा कुरो दिन में ॻाल्हि विच ॾेई आहे। पोइ वीचारो अज़ीज़ रहियो, ज़ईफ़ आहे, इन वटां जे नथो हलाइजे, बीमार आहे, मुअम्मर आहे, नथो कुल्लो ॾेई सघे, तव्हां हरू भरू ते जनाज़ो उबियारे उहो कुल्लो ॾींदो। उहो आयो, हाज़िरी ॾिने, हिनखे दर्जो थी वियो, हरू भरू हुनजे कंधे कुल्ले मथे जनाज़ो न रखो, जेको खणी सघे रवानगीअ से हलो। ख़ैर अरब में मके में त उहो जेको सुन्नत तरीक़ो उहो अचे पियो जे जनाज़े खे तेज़ी से खणी वञो, पर पाण वटि जनाज़े खे सफ़ा पाण ॾाण ॾेई छॾियूं था, हरा चुरण ज नथा ॾियूं, अहिड़ो को नियम खपे न। ॿियो तरीक़ो पाण फैल कयो कढियो आहे, जंहिंजा अज़ीज़ विछड़ी वञनि था, बेशक उनखे ॾुख थिए थो, पर जनाज़ो हीअं रवानो थियो त मंझे में हिकिड़ो अॻियां मथो ॾेई उभी रहे, हिकिड़ो पुठियां पागांदे खे झले, पोइ ईअं ज लगातार वञे पियो। कुले ॾिने वारे केतिरी तकलीफ़ थिए, ई बोए फालतू आहीं, कुले ॾिने सवा। हाणे तैर जी उनखे चऊं त कंहिंजो मामू, कंहिंजो काको, कंहिंजो अज़ीज़, कंहिंजो भाउ, तैर ॾुखियो लॻे त ई पहिरियों जा ऐलान कयूं था, जनाज़े खे सिर्फ़ु पागनि जे अंदरि कुल्लो ॾिने वारा आहिनि, विच में जेको झली वेंदा जनाज़ो तंहिंखे झटको अचींदो न लोॾा खणंदो, इनखे झटको अचे की लोॾा तंहिंसां कीअं फ़र्क़ु पए वारो न आहे, अमल खपे भेरो। अने जे पाण लोॾो न ॾियणु ॾिनो न अमल न आहे, तव्हां आवारो हिते उभियणु, सिर्फ़ु माण्हूअ खे डिस्टर्ब कयां, फिरी फेरो ॾियणो, वरी हटणो, ही मण ॾेखावे जो कमु आहे, ज़रूरत हिन जी न आहे। कुल्लो सही ॾिनो, जनाज़ो पढ़ासूं था, ऐलान थिए थो कर्ज़ ज़रूरी न आहे जे मिणी जनाज़नि ते कर्ज़ जा ऐलान कयूं। पाण ख़बर आहे जे ही वॾे वापार वारो लीती आहे त ऐलान कयूं न का हरू भरू वारो आहे न, पाण कर्ज़ ऐलान कयूं की न कयूं, उनजे कुटुंब खे ख़बर थी जे हिन जो मंगंदो हेतिरो हिन मथे लहिणो आहे, ही भरियो खपे न। लहिणो तैर था चवनि था हा वारस भरे लाइ तयारु आहियूं, पर पोइ आना कानी घणा कयूं था। अमुक रिवायात जे मुताबिक़ मैयत क़बर में पुॻो, मंगंदो बाक़ी आहे, ई लहिणो पूरो नथो थिए, इहा हजी टंगियो पियो आहे, लहिणो बराबरि तंहिं पुठियां इन लाइ करे आसानी थींदी। पाण नथा लहिणो भरियूं, हुनजे खेत्र जा वारिस, माल जा वारिस, ज़मीन जा वारिस, मकान जा वारिस, ॿिए कंहिं ते जे हिन जा आना हुआ त हुनखे हलायूं पिया, जे अबा तोखे हेतिरा ॾिने में उहो पुॼाए वञ, पर पाण कर्ज़ो न आहे भरियो, अहिड़ा मुंदा ऐं चोपड़ो ॿोले थो। ख़ैर लॻायो सफ़ूं, जर सफ़ूं लॻायूं त हिकिड़ो पिंड जी हाज़िरी जताए थो 21 ते सिफ़ूं लॻायो, 21 ते। हाणे 21 ते हिते सिफ़ लॻाइजो आहे न, हुकुम पोइ को लॻायूं खपे एतिरो सिफ़ूं लॻायो,
साहबा चवनि था जे असीं सिफ़ूं लॻाईंदा हुआसीं, केतिरियूं लॻाईंदा हुआसीं, 3, 5, 7 जो ज़िक्र न खपे एतिरो लॻायो। वरी ॿियो पिंड जी हाज़िरी जताए सईद क़दुरु उबियो, सईद क़दुरु, हिते सईदो निमाज़ में आहे न, पोइ उबी जो कुरो वे, हू हुनखे चए पियो तूं पाऊं वटि, हुनखे चए पियो तूं पाऊं वटि। इहे सिर्फ़ु इमाम जी जवाबदारी वेती जी सिफ़ूं सिधियूं कराए, बाक़ी ॿियो मणी खे रुगो हू हुनखे चए पियो हटि पिंड था ॾिसे नथो जो पिंड ओतिरी मोड़ उबो आहे न, ॿिए खे चए पियो जे ऐं पाण ओतिरी मोड़ उबो। अक्सर ई नारे लाइ अहिड़ो थियो आहे, जेको ग़लति उबल हूंदो जंहिंजी सिफ़ा टेड़ी हूंदी उहो ज ॿिए खे चवंदो जे ऐं सिधी कयो, पिंड सिधो थियणु चाहे ज नथो। ख़ैर जनाज़ो थियो, नमाज़ थिए पूरी। नमाज़ में तव्हांखे लाभ मिलियो, केतिरो लाभ मिलियो? जनाज़े जे अंदरि जेको शरीक थिया 40 अहले तौहीद जेकॾहिं अने सिफ़ारिश कयूं जनाज़े लाइ इख़लास सां जनाज़े जी माफ़ी थी वञे थी 40, ॿी रिवायत में 100 तंहिंजे अंदरि 40 मौजूदु आहिनि। कम से कम जेकॾहिं 40 हुए अहले तौहीद मुख़लिस जनाज़े जो बेड़ो पार आहे, उहो कामयाबु आहे। पर शर्त ई जे इख़लास सां दुआ घुरें अने सही दुआ घुरें। ईअं न जे ख़ाली हाज़िरी बि उबावा, पोइ कुरो थियो कुरो न थियो सलाम वारे न, पोइ हा हलो हलो गर्त कीअं थियो। जनाज़ो रखियो, जनाज़ो रखणु करे वांदो अचे थो, किन पासा रखणो, कीअं रखणो, वीचारो इमाम हुए थो या पढ़ियल उहो ॾसे जे पागांदी न रखो, पोइ चए था न हितां न हुतां उन जी ॾसां ईअं ज रखो, कारण के उन शरीयत जी ॻाल्हि कई, पिण जी मर्ज़ी जी न ई ॻाल्हि कई, उनखे ठेले कढी छॾियूं था। मुल्क में हिते छिपरूं हुए थियूं, कचियूं हुए थियूं, अमुक जॻह ते मिटी कची वे थी, वढ करे मथां पां झिझी जेको क़बर मथां मिटी ॾिनी, घर ऊचो थी वियो, पोइ जो पावड़े वारा हले पिया पावड़े ते मिटी वारे वारे दूध कयो, मथे ककरी ॾिनी, थोरे खे ॾींहं में क़बर वेही रहे थी, तयारु मसइलो पैदा थी थो। शरीयत कहिड़ो हुकुम ॾिनई, वैथ जे बराबरि क़बर खपे, झिझी मथे खपे ज न ऊची। मिटी बची पई ऐं ठारे छॾियो, हाणे ते पकड़े छॾियो, उहा मिटी बनी वेंदी, आख़िर ॿिए खे कमु अची वेंदी। हई छीपर त्रुटे थी, झुरे थी, तैर पोइ मसइलो थिए थो जे हा असीं करो कयूं, पहिरीं कुला हेॾा ढिग ॾियणु ॾिना, तैर जेके वीचारो मियाँ जी मौलवी इमाम कुझु त उनखे पाण दॿाए माठ कराए छॾियूं जे तोखे ख़बर न पए, हा दीन जी इनखे ख़बर नथी पए, बाक़ी ऐं जो रुॻा हिकिड़ा दीन जा ठेकेदार आहियो। मिटी ठही पूरी, हाणे अञा पण मुंदो आहे। क़बर जॾहिं सरखी थी वई, मर्द हिकु औरत, पोइ कहिड़ो करणो, हिकिड़ा त जनाज़ो पढ़ी रवाना थी विया, उनखे हिकिड़ो क़ीरात सवाबु मिलियो, ॿिया डबल क़ीरात वारा मौजूदु आहिनि। जंहिंजो अज़ीज़ हुए थो उहो अची तैर चए थो, आवाज़ कयूं था जाबा हा भले दुआ करो, तैर ॿिया चवनि था चए हा दुआ करे जी जनाज़ो पढ़ियासीं। हा हिते जराकनि मुंदो हलंदो, हिते मुंदो ई आहे त अबू दाऊद जी रिवायत आहे, अबू दाऊद किताब आहे हदीस जो, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े मौक़े ते जॾहिं क़बर सरखी थी वई, मैयत दफ़न थी चुको, त वक़फ़ अला क़ब्र ही, उन मैयत जी क़बर मथे उभा आहिनि। वक़फ़ मैयत जी क़बर, त क़बर पिंड मथे न, क़बर जी आड़ ते उभा आहिनि, सम्झे जो ई जरियो, क़बर जी आड़ ते उभा। वकाल अने फरमायो इस्तग़फिरू, इस्तग़फिरू, जेको अरबी पढ़िया आहिनि, अरबी सम्झंदा उनखे ख़बर आहे, इस्तग़फिरू इहा अमर जो सेगो आहे, यानी हुकुम है, जंहिंखे आर्डर चवाजे थो, आदेश। इस्तग़फिरू ऐं इस्तग़फार कयो, अने जमा जो सेगो आहे, यानी ऐं मड़े, अरबी जेको सम्झंदा उन लाइ करे अमर जो सेगो आहे अने जमा जो, ऐं मड़े हिन मैयत लाइ करे दुआ मंगो। अची वियो न हुकुम, पोइ का उते नेड़ियूं छिकियूं न, हीअं मसइलो न हूअं मसइलो। इस्तग़फिरू ले अखीकुम, कुम एतिरे जमा जो सेगो अची वियो, ऐं मड़े वसअलू लहू, अने साबित क़दमीअ जो सुवाल कयो, सेगो अमर जो अने जमा आदेश, हुकुम, आर्डर अने मिणी लाइ करे जेतिरा आहिनि इन्हनि जे अमुक भले दुआ मंगे न, हा आई वञो अहिड़ो न आहे। हिते जेकी आई उन मिणी खे हुकुम,
वसालू लहू बितस्बीत फइन्नहु अल-आन युसअल। ख़ैर इन जो सुवाल जवाब थिए थो, इन में आसानी थिए तैला साबित कदमी जी दुआ अने इस्तिग़फ़ार जी दुआ मंगो। इस्तिग़फ़ार मंगो, इस्तिग़फ़ार यानी उन जे गुनाह जी माफ़ी थिए तैला ये दुआ मंगो। ये हदीस कोरो चवणु घुरे थी। इन हदीस मथे पंहिंजो अमल कित आहे कित न आहे, पर तनाज़ो हमेशह थिए थो। सम्झण वारा अने सम्झाइण वारा उन्हीं के ये रिवायत साम्हूं रखी खपे। तकरार कयूं था, जेको तकरार उभो कयूं था, ये रिवायत साम्हूं रखें। हुकुम अची वियो जो उभे बि दुआ घुरो, नबी उते अमल करें। हाणे ॿियूं रिवायतूं ॿीड़ियूं अचंदियूं। घुरो हथ खणणा कि न खणणा, आके मज़ा अचे दुआ घुरो न, अल्लाह क़बूल कंदो। पर हथ जे कॾहिं केरु खणे थो त जाइज़ का नाजाइज़ मुक़ाम ते, त हथ सां केरु खणंदो त अहिड़ो थी वञे किबिर वारे वेठा मंगे पियो। इहे हिते अक़ीदो आहे न आहे जे किबिर वारे वेठा केरु मंगे थो, किबिर वारे ला अलाह वेठा मंगे थो, इहो अक़ीदो आहे। सैयद आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा उम्मुल मोमिनीन, तंहिंजी रिवायत आहे, राति जो वक़्तु हो, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचानक मुंहिंजे बिस्तरे था उथिया। पोइ राति जे वक़्तु मूंखे अहिड़ो अहसासु थियो जे आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केॾा विया। नबीअ जो घर अने जन्नतुल बक़ी ॿोए भेरा आहिनि। मां आयशा उथिया ऐं ॾिठो त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नतुल बक़ी में उभा आहिनि। क़रीब विया त ॾिठो त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नतुल बक़ी मुक़ाम आहे, उन जो नालो असल बक़ी आहे, पाण जन्नतुल बक़ी चवंदा, असल नालो बक़ीउल गरक़द आहे। बक़ी में उभा आहिनि अने हथ मथे खड़ी बैतुल्लाह जी तरफ़ मुआड़ करे दुआ मंगे पिया। हाणे नबी उते हथ खड़ी दुआ मंगे पिए, चेर वांदो न हो, न हिते केर जे हथ खड़ी दुआ मंगे तो वांदो आहे। उहा हदीसूं मड़े फिटाए वेझो किताब मां, उहो किताब सॼा तोड़े वेझो जंहिंमें इहा रिवायत लिखी पई जे नबी बक़ी में उभी न हथ खड़ी दुआ मंगी आहे। उहा रिवायत सॼी फिटाए वेझो जंहिंमें लिखियो पियो आहे जे नबी हुकुम ॾिने जे हाणे हिन लाइ करे इस्तिग़फ़ार कयो न हीअ कयो न। हदीस जी रुगी तावील, को तावील करे थो त चए बिदती रहियो, को तावील करे थो चए फासिक रहियो, को तावील करे थो मुशरिक रहियो। न पाके मज़ा अचे हदीसें खे वारियूं, ही खिलवाड़ आहे अल्लाह जे दीन से। फतवो आहे अरब जे वॾे मुफ़्तीअ जो, उहो फतवो अॼु उलमा इकराम जे ग्रुप में पण गर्दिश करे पियो हले पियो। अरब जे मुफ़्ती खे पुछे में आयो जे हिकिड़ो शख़्स दुआ मंगे थो मैयत खे दफ़न करण खां पुठियां, अने ॿिया आमीन चवनि था ही जाइज़ का नाजाइज़। मुफ़्ती चए जाइज़ है, अरब जो मुफ़्ती चए थो जाइज़ है, न पांखे वांदो आहे। पांखे जे वांदो हुए त जनाज़ो भली भॼी वञो, इहो ॻाल्हि एतिरी न। पोइ कुला मसला उभा कयूं, मैयत से पांखे कहिड़ी विरोधी आहे, उनजो हक़ आहे जे उन लाइ दुआ घुरो, न पाण दुआ उनखे नथा ॾियूं, न ॾियण ॾियूं था हिते मसला उभा कयूं, इहा ग़लति आहे। हा बराबरि एतिरो आहे जे हथ खड़ाओ वांदो न आहे, हथ न खड़ाओ तव्हां वांदो न आहे, दुआ घुरो। पोइ हथ त चेहरे ते मखणा की न मखणा, फेरणा की न फेरणा, इहो मसइलो आहे। अमुक रिवायत में आहे जे ज़ईफ़ रिवायतूं आहिनि, न अहले इल्म सल्फ़ सालिहीन इन जो अमल आहे जे जनरली दुआ घुरी अने चेहरे ते हथ मले छॾींदा हुआ, ॻाल्हि पूरी थी वई। इन में की वेड़े जो त अचे नथो। इहा ज दुआ मैयत खे दफ़न करण खां पुठियां तमामु वॾो मुल्क में इशू बनाए में अचे थो। उनजो हक़ आहे जंहिंखे दुआ घुरणी वे घुरे न घुरणी वे, उते मसला पैदा न कयूं, मसला हल कया खपे, मसला उभा न कया खपे। अल्लाह ताला त हयुन करीम है, अने केर जे हथ उनखे सामा उभा करे हथ खड़ी ने सवाल करे थो त अल्लाह खे हया अचे थी जे हिनखे आउं ख़ाली कीअं लौटाई आहे। अलगर्ज़ ऐं मुंदो हिते ज पूरो कयूं था, मैयत खे दफ़न करण खां पुठियां इज्तिमाई दुआ जाइज़ है। तंहिं पुठियां माण्हू अचनि था वेठेला इन खे घुरो करणो। हाणे ही आया ॿिया वेठा आहिनि तर मोड़ो मोड़ो हथ खड़ी ने फातिहा पढ़नि था, ही बिदत आहे। 3 ॾींहं त ताज़ियत आहे,
पर 3 ॾींहं पुठियां केरु अचींदो त हुनखे लटखड़ी वारींदासीं की न, पर 3 ॾींहं ख़ासि ताज़ियत लाइ माण्हू घुराइणा अने भत रधणा, अचो तकरीरूं करणियूं, देगी चाढ़णियूं, कुकड़नि जी कुकड़ी कूक हुते बनाइणी, शरीयत जे अंदरि ई ताम बिदत आहे। तंहिंजो कारण त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न बद्र वारनि जे 3 ॾींहं इजारत कयो, न उहद वारनि जे 3 ॾींहं पुठियां कयो। केतिरा साहबा इकराम शहीद थिया, केतिरा साहबा इकराम पिंड जी आप मौत तंहिंजे ज़रिए दुनिया में विया, पर उते इहा रस्म हुई न, इहा रस्म पां विधी आहे जंहिंजी ज़रूरत कीअं न आहे, सवाइ हिन ज़रूरत जो इहा आहे जे तकीरे कंदल खे 5 रुपया जोड़नि था अने हीअ आयासूं हिकिड़ो टक परबारी मानी जोड़े त सवाइ न मैयत खे फ़ाइदो आहे न इस्लाम खे फ़ाइदो आहे, बल्कि मैयत खे फ़ाइदो त ई आहे जे उन जा नेक औलाद ने ॿिया दुआ घुराइनि। अहिड़ा कई मसइला मैयत जे मुंदे में अचनि था। अलगर्ज़ किताब सुन्नत जे मुताबिक़ पाण ज़िंदगी गुज़ारणी खपे, अने कोई पण मसइलो उनटाणे जे दरपेश थी वञे, कोई अहले इल्म उते हाज़िर वें अने दलील जे ज़रिए ॾसी उहो मसइलो